राधन जे कच्चे बारे इलाइक़े कोट ठारे चांडे में कारे इल्ज़ाम हेठ नारी के कत्ल कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾींदी पिया जवाबदार अली अकबर चांडियो सोट सूमल के गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस पहुची नारी जो इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतकिल कयो। राधन मां अवां खे ख़बर ॾींदी पिया त राधन जे कच्चे बारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठ नारी के कत्ल कयो वियो आहे। जवाबदार अली अकबर चांडियो सोट सूमल के गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस पहुची नारी जो इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतकिल कयो। राधन जे कच्चे बारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठ नारी के कत्ल कयो वियो आहे। जवाबदार अली अकबर चांडियो सोट सूमल के गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस पहुची नारी जो इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतकिल कयो। राधन मां अवां खे ख़बर ॾींदी पिया त कच्चे बारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठ नारी के कत्ल कयो वियो आहे। जवाबदार अली अकबर चांडियो सोट सूमल के गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस पहुची नारी जो इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतकिल कयो। राधन मां अवां खे आगाह कयूं पिया त कच्चे बारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठ नारी के कत्ल कयो वियो आहे। जवाबदार अली अकबर चांडियो सोट सूमल की गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस पहुची नारी जो इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतकिल कयो। राधन जे कच्चे बारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठ नारी के कत्ल कयो वियो आहे। जवाबदार अली अकबर चांडियो सोट सूमल के गोलियूं हणी क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस पहुची नारी जो इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतकिल कयो। पुलिस पहुची नारी जो इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतकिल कयो। तफ़सील मालूम कंदासीं। सिंधी बी न्यूज़ रिपोर्ट शाहबुद्दीन जावरी खान जी। शाहब आगाह कजो। राधन बसा अशाप जो पुलिस की हदायत जो इलाइक़ो आहे कोट नारी चांडियो उते मुबैना करे इल्ज़ाम हेठि 20 साल नारी सूमल चांडियो के पंहिंजे ई सोट अली अकबर चांडियो कत्ल करे फरार थी वियो आहे। जंहिं वाक़िए जे इतला बाद शाहब जो पुलिस कोट नारी चांडियो पहुची नारी जो लाश पंहिंजी तहवीर में वठी पोस्टमार्टम लाइ मेयर मोकिलियो आहे। जॾहिं त पुलिस शुरूआती कार्रवाई कंदे नारी जे ई भाउ गुलज़ार ऐं मामे सलीम के गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं शाहब जो पुलिस जो चवणु आहे त असीं वाक़िए जी घर जांच करे रहिया आहियूं। जंहिं बाद ही को केस दाख़िल कयो वेंदो। असांजी कोशिशि हूंदी त असां इन क़िस्म जे वाक़िअनि जा जेको केस आहिनि उहो असां पंहिंजी पुलिस जी हुजियत में ई कयूं। पर असां जेसि ताईं जांच मुकमल न थी थिए फ़िलहाल असां कुझु चई नथा सघूं। यादि रहे त नारीअ जी कुदरीअ ते हुई पंहिंजे ई सोट सां मङणी थियल हुई। जी मेहरबानी अवां जी शाहब आगाह करण लाइ।